बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु हिकिड़े शहर जो पाण ज़िक्र कंदासीं, दिलि जो शहर। ऐं इन दिलि जे शहर में छा थिए थो पियो ऐं जेका शहर जी जेका सूरत हाल आहे पसगिरदाई जी, उहा इंतिहाई ख़राबु आहे। ऐं सम्झां पियो त सिंध जो मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण हर शहर जेको आहे उहो ॼण मंशात जुआ व्याजखोरी ऐं ॿी जेका मुख़्तलिफ़ क्राइम आहे उनजो ॼण गढ़ु हुजे सिंध जो हर शहर। ऐं अॼु मां यकीनन हूअं त सिंध जो हर शहर दिलि जो शहर आहे, पर अॼु आऊं हिकिड़ी ख़ुशूसन उन शहर जी ॻाल्हि कंदुसि जंहिं शहर में एतिरी त क्राइम आहे जो मूंखे हैरानगी थिए थी त माण्हू उन ते मुख़्तलिफ़ नाला रखनि था शहर ते। त हीअ लियारी आहे, हीअ सोराब ॻोठ आहे। ऐं ज़िक्र कयां पियो मोरे जो। मोरो शहर सिंध जो वाहिद शहर आहे अंदरूनी सिंध जो, 4-5 टिनि डिवीज़ननि में सखर, नवाबशाह ऐं लाड़काने डिवीज़न जे वॾनि शहरनि में उनजो शुमारु थिए थो मोरो शहर। पर उते जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। हर वार्ड जे हर पाड़े में मंशात जा अड्डा आहिनि, वॾा वॾा डीलर। मोरे जे शहर में वॾे में वॾी डीलिंग थिए थी। चंद ॾींहं मूंखे ख़बर पई आहे त का चर्च जी डीलिंग थी आहे। SHO मोरो जेको आहे उन 30 लख रुपया वरिता आहिनि। मौजूदु आहे SHO मोरो। मूंखे ख़बर न आहे त ज़ात जो केरु आहे या हुनजो नालो छा आहे, पर को लाड़क साहबु आहे, मुनीब आहे न, ख़बर न आहे हुनजो नालो छा आहे, पर उन 30 लख रुपया ज़रिया ॿुधाइनि था त डील थिए थी, चर्च छॾाइजी वञे थो, शहर जा मोज़िज़ माण्हू पकड़िजनि था। उहे मोज़िज़ माण्हू 30 लख रुपए जे एवज़ में उहे वाहिद सिंध जो ई शहर आहे या ॿिया बि हूंदा जिते औरतूं मंशात हलाइनि थियूं ऐं घणो कुझु हलाइनि थियूं। त पुलिस जे ताउन खां बग़ैर त शहर में का बि शइ कान थी हली सघे। उन करे सूरत हाल जेका आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। शहर में जेका दंगा फसाद, कब्ज़ा, लैंड माफ़िया, ज़मीनुनि जा तनाज़ा जेके शहर खे ऊंधाई जे तरफ़ वठी पिया वञनि। उन करे पुलिस खे खपे त पंहिंजे किरदार खे बहितर करे ऐं शहर में जेको Z2100 जेका हले पई, जेका आम हले थी पई, चर्च जो जेका जुआ आहिनि, फैंसियूं होटलुनि ते पुलिस जुआ पई हलाए। ऐं जॾहिं पुलिस होटलुनि ते जुआ वेही हलाईंदी त पोइ अव्हां छा था सम्झो त पुलिस जो किरदारु केतिरो भयानक थी सघे थो। पुलिस जेका चंद ॾींहं जेका चंद ॾींहं पहिरियां पुलिस घोटकी मां हिकिड़ा मर्डर केस में माण्हू पकिड़े अचे थी, लखें रुपयनि जे एवज़े में उन्हनि खे छॾे ॾिए थी। ऐं इहा साॻी पुलिस शहर जा रोड बंदि कराए थी ऐं बाईपास ते धरना लॻनि था, उन्हनि खे तूल ॾिए थी। त इहा जेका सियासी पुलिस आहे जंहिं हिकिड़ी इंतिहाई ख़राबियूं पैदा कयूं आहिनि मोरे शहर में ख़ुशूसन, उनखे खपे त पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे। ऐं पुलिस DSP मोरो ऐं पुलिस SHO मोरो इहे ख़बर न आहे त कहिड़े धंधे सां लॻल आहिनि। शहर जो अमन इंतिहाई ख़राबु आहे। हर तरफ़ खूनरेज़ी, लैंड माफ़िया, भत्ताखोरी, मंशातखोरी, व्याजखोरी ऐं जुआ, फैंसी, मुख़्तलिफ़ उन जा क़िस्म आहिनि जुआ जा। उन करे जेको आहे सो हिन शहरनि खे सुजाग थियणो पवंदो। ऐं सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। स्कूल बंदि आहिनि, उन ते को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। बिजली कान्हे, गैस कोन्हे। शहर में जेका सफ़ाई जो जेको बदतरीन निज़ाम आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं।